अरोड़ यूनिवर्सिटी में लाहौती म्यूजिकल मेलो मुनक़िद कियो वियो आहे जिते सखर समेत खैरपुर शिकारपुर ऐं सखर जे ॿियनि यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि शागिर्दियाणियुनि तोड़े फैकल्टी मेंबरनि तरफ़ां जेको आहे सो पार्टिसिपेट कियो वियो आहे इंजॉय करे रहिया आहिनि। अचो हिते मौजूद हाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अल्हम्दुलिल्लाह हे यूनिवर्सिटी छो जो आहे ई आर्ट आर्किटेक्चर डिज़ाइन ऐं हेरिटेज जी यूनिवर्सिटी ऐं हिन जो मेन कम बि इहो आहे त आर्ट खे हेरिटेज खे ऐं सिंध जे कल्चर खे प्रमोट करे ऐं उन लाइ अॼु हे लाहौती ग्रुप सां असां जेका आहे असां हिते इवेंट रखियो आहे ऐं हिन में जेके बि पार्टिसिपेंट्स आहिनि इहे सभिनी नियर बाय यूनिवर्सिटीज़ जा यंग स्टूडेंट्स आहिनि छोकिरा ऐं छोकिरियूं आहिनि। एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ हुननि जी मेंटल ग्रोथ खे बहितर कनि थियूं ऐं चवंदा आहिनि ज़हन मज़बूत त जिस्म मज़बूत। सो हिन तरह जूं एक्टिविटीज़ हुननि खे इंटरेक्शन में आणनि थियूं, हिक ॿिए जा ख़्यालात हिक ॿिए जा आइडियाज़ शेयर थियनि था, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलनि था ऐं उन्हनि जो एक्सपोजर वधे थो ऐं उन सां गॾु उन्हनि जो कॉन्फिडेंस रेज़ थो। सो इन तरह जूं एक्टिविटीज़ यूनिवर्सिटीज़ में तमामु ज़रूरी आहिनि स्टूडेंट्स लाइ। सो मेन पर्पस त इहो हो त असां पंहिंजे नौजवाननि खे थोरो उत्साह थोरी उमेद ऐं आर्ट हूअं इलाही ताक़तवर आहे। हर एलिमेंट खां आर्ट इज़ वेरी पॉपुलर। रिसर्चर खे इंगेज कयो, पॉलिटिशियन खे इंगेज कयो, पर उते ई तव्हां जॾहिं म्यूज़िशियन्स खे इंगेज था कयो त रश थी वधी वञे पई। सो जॾहिं म्यूज़िक इवेंट थिए थो, एंटरटेनमेंट इवेंट थिए थो त पोइ तव्हांजा सॼा नौजवान मुख़्तलिफ़ वॉक ऑफ लाइफ खां गैदर थियनि था पिया, शागिर्द बि ॿिया बि। सो हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिले थी उन सां अदर देन म्यूज़िक कम्युनिकेशन करण जी बि। फ़र्ज़ु कयो अरोड़ जी तारीख़ ते, अरोड़ जी आर्कियोलॉजी ते, अरोड़ जी इन्वायरमेंट ते, अॼु जी सिचुएशन ते ऐं गॾोगॾु हिते जेको यूनिवर्सिटीज़ जो हाणे ठही रहियो आहे लाइक सिटी ऑफ एजुकेशन ठही रहियो आहे, जीअं जामशोरो असांजो आहे। छा नए नस्ल खे ख़बर ई कान्हे। हाणे अॼु हिन हवाले सां ज़रूरु को अरोड़ ते ॻाल्हाईंदो कि ॿ टे जुमिला जेका सो तारीख़ ते चइबा त घटि में घटि हिकिड़ो जेको ब्रिज आहे उहो कवर थी वेंदो। इस प्रोग्राम के हवाले से मैं कहूँगी कि एक बहुत अच्छा इनिशिएटिव है। इस रीजन में अब तक लाइक अरोड़ में ये एक बिल्कुल नई यूनिवर्सिटी है और आते ही उन्होंने एक इस तरह का एक अच्छे लेवल पे एक अपना जो प्रोग्राम है वो लॉन्च किया है। दैट इज़ रियली वेरी गुड। मुंहिंजी राय इहा ई आहे त हिन क़िस्म जा जेके प्रोग्राम थियनि था पिया ऐं असांजे नौजवाननि में जेका जबलनि जी तारीख़ जी, आर्कियोलॉजी जी, जोग्राफी जी, हिस्ट्री जी, इन्वायरमेंट जी ऐं इकोलॉजी जी जेका अहमियत आहे उहा उन्हनि तरह जेको मैसेज पहुतो आहे। मां उमेदु कयां थो पिया त असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि खे सम्झो ऐं सम्झा बि आहिनि। असां छा कयो आहे, असांखे घर बि ठाहिणा आहिनि, उन्हनि में पथर विझणो आहे, असांखे पंहिंजो क्रेश ठाहिणी आहे। गवर्नमेंट खे अर्ज़ु आहे त थोरी सर्वे कराई वञे त उहे पहाड़ियूं जेके ख़ाली आहिनि उन्हनि पहाड़ियुनि ते सोचियो वञे, माहिराना राय खां पोइ उन्हनि खे लिमिटेड कयो वञे त बाबा हिननि मां हेतिरे पथर खणण खां पोइ बंदि आहे छा। एजुकेशन जे बारे में भी हुयो, नॉलेज जे बारे में भी हुयो। उनखां बाद असां हिते इलाही इंजॉय बि करे रहिया आहियूं। असांखे इलाही मज़ो आयो आहे। डिफरेंट शयूं, डिफरेंट थिंग्स ॾिसी करे असां बि इलाही नॉलेज गेन कई आहे। लाइक सेफ समय जो सिंगर्स ईंदा, महानूर चन्ना ईंदी त असांखे ॾाढी एक्साइटमेंट हुई। पोइ असां हाणे उन्हनि इवेंट खे ॾाढो इंजॉय कयोसीं, ॾाढो असांखे मज़ो आयो। ही असल में ईअं ई सम्झो त हिकिड़ो जॉइंट प्रोग्राम आहे एंड इट इज़ अ गुड इनिशिएटिव। हिकिड़ो सुठी हिकिड़ी शुरूआत आहे जंहिंमें ईअं थींदो त असां डिफरेंट यूनिवर्सिटीज़ जा VCs तव्हां ॾिठा आहिनि, डिफरेंट यूनिवर्सिटीज़ जा स्टूडेंट्स एवरीवन हिते जमा थिया आहिनि। लाहौती जेका 5-10 साल पूरा कया आहिनि त लाहौती जी 10 ईयर सेलिब्रेशन पे हले ऐं असां इहो डिसाइड कयो आहे त इन 10 ईयर सेलिब्रेशन खे असां सिंध जे 10 मुख़्तलिफ़ शहरनि में वञी सेलिब्रेट कंदासीं। लेकिन इन में हिकु त माण्हुनि खे इलाही अवेयरनेस थी वई आहे इन जे बारे में ऐं माण्हुनि इलाही एंटरटेनमेंट था थियनि इन जी वजह सां ऐं इहो पहिरियों दफ़ो कयो आहे। हाज़रीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो चवणु आहे त अरोड़ यूनिवर्सिटीअ में लाहौती मेले जिया सिंध जे ॿियनि तइलीमी इदारनि तोड़े शहरनि में अहिड़े क़िस्म जा लाहौती मेला थियणु घुरिजनि जिते तइलीम सां गॾोगॾु म्यूज़िक ऐं जेकी तारीख़ आहे उन बाबति ॼाण ॾिनी वञे थी ऐं नौजवान नस्ल खे आगाह कयो वञे थो। कैमरामैन रज़ाक सोलंकीअ सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।